بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي आहे असांजो तअम्मुलात القرآنية जेको हिकिड़ो ॿ टे आयतूं क़ुर जूं आणींदाऊं हर रोज़ ऐं उन जी तअम्मुल ऐं तदब्बुर कंदा आहियूं। हीअ हिसो आहे असांजो 187 हिसो आहे ऐं असीं तअम्मुल तदब्बुर छो था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे जिथे किथे क़ुर में असांखे चए थो त अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला सॼे क़ुर में जिथे किथे असांखे चए थो क़ुर जो तदब्बुर छो नथा कयो, क़ुर खे सम्झो छो कोन था। मां इन जे करे तव्हांजे लाइ लाथो आहे त तव्हां हिन खे पढ़ो ऐं सम्झो। अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, जा तव्हांजी दिलनि ते ताला लॻी आहिनि छो क़ुर खे नथा सम्झो। ऐं इहो असां इन जे करे तदब्बुर कयूं था क़ुर जूं आयतूं हिकिड़ी ॿ टे आयतूं जेके अलाह असांखे हिमत ॾिए ख़ुलूस नियत ॾिए त असीं उन जो तदब्बुर ऐं तअम्मुल कयूं। त अॼु जेकी असांजी तअम्मुल आहे चंद आयतूं सूरत अल अहक़ाफ़ मां पढ़ूं था जेके उसे उन मां इंशा अल्लाह असां फ़ाइदो वठंदासीं। टी आयत जेकी सूरत अल अहक़ाफ़ खां वठी पहिरियां पढ़ूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला चए थो क़ुल अरअयतुम मा तदऊन मिन दूनिल्लाहि अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्द अम लहुम शिरकुन फ़िस समावाति तूनी बिकिताबिन मिन क़ब्लि हाज़ा औ असारतिन मिन इल्म इन कुंतुम सादिक़ीन वमन अज़ल्लु मिम्मन यदअू मिन दूनिल्लाहि मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून वइज़ा हुशिर अन्नास कानू लहुम अअदाअ वकानू बिइबादतिहिम काफ़िरीन। इहो अल्लाह ताला असांखे हिते इन हिदायतुनि इन आयतुनि में चए थो। टी आयत खां वठी अल्लाह ताला चए थो क़ुल अरअयतुम मा तदऊन मिन दूनिल्लाह। ओ नबी करीम क़ुल जिथे बि असीं पहिरियों चयो त जिथे बि क़ुल अचे थी त इहा अल्लाह जे तरफ़ां आहे त ओ नबी तूं पंहिंजे उम्मत खे ॿुधा। क़ुल अरअयतुम मा तदऊन, उहो मुहम्मद चई न त ॾिसो जेको तव्हां अल्लाह खां सवाइ जंहिंखे तव्हां पुकारियो था अल्लाह खां मिन दूनिल्लाह अरूनी, जंहिंखे तव्हां अल्लाह खां सवाइ पुकारियो था उहे बूता हुजनि या चंड या तारा या जबल या दरगाहूं या बूता हुजनि जीअं हिंदू आहिनि उहे हाथी जी शिकिल ठाहिनि था, भोले जी शिकिल ठाहिनि था, माण्हू जी शिकिल ते ठाहे उन्हनि खे पुकारनि था। मिन दूनिल्लाह माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, इन्हनि खां पुछो त इहे जंहिंखे तव्हां पुकारियो था त इन्हनि हिन ज़मीन मां छा ठाहियो आहे। अम लहुम शिरकुन फ़िस समावात, जा हिन सॼे आसमाननि में अधु अधु अथनि अल्लाह सां गॾु। तूनी बि किताब में क़ब्लि हाज़ा, को अथव तव्हां वटि को किताब को इल्मु त हिननि छा पैदा कयो छा ठाहियो। जा तव्हां हिननि खे पुकारियो था कंहिं इल्म ते औ आसारत मिन इल्म, या कहिड़ो बि इल्मु हुजे तव्हां वटि किताबनि में तव्हां ॾेखारियो। इहो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सां पोइ चए थो त तूं चई न वमन अज़ल्लु मिम्मन यदअू मिन दूनिल्लाह, अल्लाह सां चए थो उन खां सवाइ कहिड़ो गुमराह माण्हू थी थो वञे जेको अल्लाह खां सवाइ ॿिए खे सॾु करे थो ॿिए खे पुकारे थो। मन ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह, उहो क़यामत ताईं उन जो जवाब ई कोन ॾेई सघंदो, न क़यामत ताईं बि न हुन जो ॿुधंदो। ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून, ऐं उन्हनि जे जेके सॾनि ऐं उन्हनि जे पुकारनि खां उहे त हुननि खां ग़फ़लत में आहिनि, नथा ॿुधनि नथा सम्झनि, न हुननि खे आवाज़ तव्हांजो पहुचंदो। वइज़ा हुशिर अन्नास कानू लहुम अअदाअ, ऐं क़यामत जे ॾींहुं जेॾीमहिल यौमल हश्र थींदो जेॾीमहिल सभई माण्हू अल्लाह ॾे हलंदा अल्लाह जे अॻियां बीहंदा, सिजु वेझो हूंदो गर्मी हूंदी सभई उघाड़ा हूंदा। वइज़ा हुशिर अन्नास कानू लहुम अअदाअ वकानू बिइबादतिहिम काफ़िरीन। इहा जेकी हिननि जी पुकार जेके तव्हां सम्झो था त असीं हिन खे वसीलो था वठूं हिननि जो ऐं हिननि खे असीं हिन अल्लाह करे कोन था सम्झूं, पर अल्लाह साईं चयो त इहा हिननि जी इबादत आहे, इहा इबादत आहे। तव्हां हिननि खां जेको पुकारियो था या वसीलो था वठो या हिननि खे सॾु था कयो या हिननि खे अल्लाह करे था सम्झो या कहिड़ी बि हिननि खे उमेदु तव्हां नंढी या वॾी हिननि में तव्हां उमेदु करे रखो था त अल्लाह साईं हिते चए थो इन्हनि जी इहा इबादत आहे। उहा इहे क़यामत ॾींहुं उहे चवंदा असीं तव्हांजी इबादत खां, जेके अल्लाह जा बुज़ुर्ग आहे उहे चवंदा क़यामत ॾींहुं त असां तव्हांखे चयो त असांखे पुकारियो असांखे सॾियो, असां तव्हांखे चयो त अल्लाह खे छॾे असांजी इबादत कयो, असां ईअं तव्हांखे कोन चयो। त हू क़यामत ॾींहुं छा अथव वकानू बिइबादतिहिम काफ़िरीन, हू त कुफ़्र कंदा तव्हां खां, छॾियो भला असांजी जान परे थियो तव्हां असांखां, तव्हां त असांखां पोयां वेल करे छॾियो, दरगाहूं ठाहियूं क़बरूं ठाहियूं, वॾा वॾा पटका पाराया आहिनि हिननि खे दरगाहुनि खे, कुबा ठाहिया आहिनि ऐं उते
हर हराम शइ हर शिरक जी शइ तव्हां असांजे क़बरुनि ते ठाही अचे ऐं हुननि अलाह जे वलियनि इहो असांखे कोन चयो त मूं असांखे सॾु कयो या असांखे पुकारियो। इहो सभु उहे पाण चवंदा तव्हां असां खां परे थियो, असीं तव्हांजे इन इबादत खां असीं काफ़िर आहियूं यानी मुनकिर आहियूं। काफ़िर जे मक़सद थिए हिते जो कुफ़र जो जेको लफ़्ज़ आहे घणा माननि ते अचे थो त हिते पाण ई उहे जेके अलाह जा बुज़ुर्ग वली हूंदा चवंदा त असीं तव्हां खां काफ़िर आहियूं काफ़िरीन यानी असां खां परे थियो तव्हां असीं तव्हांखे कोन चयो त असांखे पुकारियो, असांजे पोयां क़बरुनि ते दरगाहूं ठाहियो, असांजे माण्हू अचे तवाफ़ कनि, असां वटि अचे दौर कनि, क़ुर पढ़नि, इहे सभु शयूं असीं तव्हांखे कोन चयो हो। असां तव्हांखे कोन चयो त इहो शिरक अचे असांजी क़बरुनि ते कयो। त ॾिसो न इहे अज़ीम आयतूं आहिनि ऐं इन्हनि जी आयतुनि जी असीं थोरी थोरी तफ़सील करे ॿुधायूं त ॾिसंदव त अजीब शइ आहे त ही क़ुर में अलाह साईं असांखे जिथे किथे चए थो त जेके मूंखां सवाइ जंहिंखे जेके बि माण्हू मूंखां सवाइ जंहिंखे पुकारनि था त उन्हनि खां पुछूं त हिन आसमाननि मां हिन सॼी दुनिया मां छा हुननि पैदा कयो आहे, कंहिं जबल ठाहियो आहे, कंहिं झंगल ठाहियो आहे या छा कहिड़ी शयूं जे करे असीं हिननि खे तव्हां हिननि खे पुकारियो था। को दरिया ठाहियो अथनि या को वण पैदा कया अथनि, छा हिननि ठाहियो आहे हिन दुनिया में। इहो पुछो न त कहिड़ी हिन मख़लूक हिन पीर फ़क़ीर हिन दरगाह वारे हिन कहिड़ी मख़लूक पैदा कई आहे। हिते इन खां पोइ अलाह साईं इन्हनि खे चए थो त भला ठीकु आहे त जे इहा हिननि मख़लूक कहिड़ी बि पैदा कान कई आहे त इहे जेके इन्हनि खां पुछो मादा ख़लक़ू मिनल अर्द अम लहुम शिरक, जा ही सॼे आसमाननि में शरीक आहिनि अलाह सां गॾु। इहो ई भला उन्हनि खां पुछो त तव्हां उहो नबी तूं हिन खां पुछ त ही जेके मुशरिक आहिनि जेके अलाह खां सवाइ जंहिंखे ॿियनि खे था पुकारनि, पोइ उहो जीअं चएसि हर शइ उन में अची वियो, पीर फ़क़ीर दरगाहूं जबल वादियूं, जंहिं शइ में इंसानु वञी उन में उमेदु रखे थो त हीउ अलाह वारो आहे, हीउ अलाह जो प्यारो आहे ऐं हीउ हिन जो अलाह साईं ॿुधे थो, असीं हिन जो वसीलो था वठूं। त नबी करीम हिननि खे चए थो जा ही बूता जेके ठाहिनि था इबादत था कनि जा चंड जा तारा सभु अलाह चए थो मिन दून इल्लाह अलाह खां सवाइ जंहिंखे बि तव्हां पुकारियो सॼो जंहिं में उमेदु रखो, पोइ तव्हां ख़ुदि सोचियो त अलाह खां सवाइ कंहिं में तुंहिंजी मुंहिंजी उमेदु आहे। कहिड़े पीर आहे, कहिड़ो फ़क़ीर आहे, कहिड़ो दरगाह आहे, कहिड़ो गादी निशान आहे जो उन में तूं आसिरो रखे वेठो अलाह साईं। इहे सभई आयतूं जेके क़ुर में असीं आणियूं बि था त इन जे बारे में वमन अदल्लु मिमन यदउ मिन दूनिल्लाह, उन्हनि खां सवाइ कहिड़ो गुमराह आहे जेको अलाह खां सवाइ ॿियनि खे थो पुकारे, उन्हनि खे सॾु थो करे। मन ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामा वहुम अन दुआइहिम गाफ़िलून, ऐं क़यामत ताईं उहे तव्हांजो ॿुधंदा कोन, न तव्हांजो पुकारणो तव्हां उन्हनि खे उन्हनि जे कननि ते पहुचंदियूं ऐं हू पंहिंजे इन शइ खां ग़फ़लत में जा हू जन्नत में ख़ुशीअ में आहिनि। जे अलाह जा वली हूंदा त जन्नत ख़ुशी में हूंदा, हुननि खे तव्हां में सोच बि कान हूंदी कॾहिं। ऐं जंहिं ग़ैर मुस्लिम हूंदा काफ़िर हूंदा त दोज़ख में हूंदा, छा उहे तव्हांजो कंदा या पंहिंजो कंदा। त इन्हनि जो अलाह ताला क़ुर में असांखे सभु इहो असांखे वाज़े करे थो चए त पुछो या ओ मुहम्मद ओ नबी हिन खां पुछ तव्हां ही जेके बूता आहिनि या जंहिंजे क़बरूं आहिनि या दरगाहूं आहिनि अलाह खां सवाइ जंहिंखे तव्हां पुकारियो था त इन्हनि खां पुछो त हिननि छा पैदा कयो आहे, कंहिं जबल पैदा कयो आहे या कंहिं दरिया पैदा कयो आहे या इहे सभु शयूं न, भला हुननि खां इहो पुछो त तव्हां कोई सॼे आसमान दुनिया में अलाह सां नसीब कयो आहे छा। आसमान दुनिया अधु अधु भला तव्हां अधु पैदा कई आहे, अधु अलाह पैदा कई आहे, या अलाह ठाहे वरी तव्हांखे हिसेदार कयो आहे। इहो सॼो अलाह साईं नबी करीम खे चए थो तव्हां हिननि खां पुछो मन ख़लक़ अस्समावाति वल अर्द, हीअ आसमान कंहिं पैदा कया आहिनि, इहे सभु अलाह पैदा कया आहिनि। क़ुर में चए थो त हीअ अलाह साईं चए थो त हीअ सभु शइ त मूं पैदा कई आहे ऐं तव्हां हिन बूतनि जे ऐं हिन दरगाहुनि ते ऐं हिननि खे जेके तव्हां हथनि सां शयूं जेके पंहिंजे पाण खे बि पैदा कोन था करे सघनि ऐं हुननि खे अलाह पैदा कयो आहे। ऐं जेके बूता आहिनि या दरगाहूं आहिनि इहे तव्हां हथनि सां ठाहियूं आहिनि, हथनि सां ठाहे ऐं पोइ वरी उन्हनि खे पुकारियो था। इहे क़यामत ताईं तव्हांजो पुकारणो कोन ॿुधी सघंदा, क़यामत ताईं तव्हांजो पुकारणो कोन ॿुधी सघंदा, छो जो हीअ बूता आहिनि, हीअ जहिड़ा ई कोन आहिनि, हीअ मुअल आहिनि, त हीअ ग़फ़लत में आहिनि इन शइ खां, तव्हां खां न ॿुधंदा न तव्हांजो चवणु कंदा न तव्हांजो उमेदूं पूरियूं कंदा, छो जो हुननि जो को हिसो अलाह जे मिल्कियत में न आहे, न हीअ आसमान में न ज़मीन में
ऐं हिननि खे तव्हां ख़ाली पुकारियो त हू तव्हांजो कोन ॿुधंदा। इन्हनि में आयतुनि मां असांखे इहो फ़ाइदो थिए थो त पहिरियों जेके अलाह खां सवाइ जंहिंखे पुकारनि था दरगाहुनि खे बूतनि खे, इहो अलाह जे आयत सां काफ़िर आहिनि, अलाह जे क़ुर सां काफ़िर आहिनि, अलाह जे मौजिज़नि खां काफ़िर आहिनि। जंहिं पैदा कयो अथनि ऐं ज़िंदगी ॾिनी अथई इन साह बि उन जे अलाह जे हुकुम सां था खणनि, इहे अलाह खां काफ़िर आहिनि। छो जो जंहिं पैदा कयो उन खे छॾे ऐं जेको मख़लूक उन्हनि वांगुरु उन जे पोयां लॻा आहिनि। उन खां ॿियो उलमा चवनि था त हीअ अलाह जे ऐं अलाह जे मख़लूक हिकिड़ी जेकी पाण हथनि सां दरगाहूं पाण ठाहियूं अथनि, उन्हनि खे मार्बल हणी वरी उन्हनि जे मथां गुल विछाए चादरूं विछाए ऐं उन्हनि खे पुकारणु शुरू कनि, यानी अलाह खे हिकिड़ो पासे ते करे ऐं हिननि जे पुकारण जे पोयां लॻी विया ऐं अलाह ऐं रसूल खे छॾे ॾिनुनि। इन खां वधीक कहिड़ी गुमराही थींदी ऐं थी सघे थी जो ही सम्झंदा त असीं अलाह वारा आहियूं, इहे कॾहिं नथो थी सघे। इदा हुशरन्नास अलाह साईं इदा हुशरन्नास कानू लहुम अअदाअन, ऐं क़यामत ॾींहुं जंहिं महिल माण्हू हश्र ॾे हलंदा अलाह जे अॻियां बीहण जी तयारी कंदा त उहे उन्हनि मां परे थी वेंदा, काफ़िर थी वेंदा। उन्हनि खे चवंदा हटी वञो असां तव्हांखे चयो त असांजे पोयां लॻो, या असांजे पोयां इहो हशर कयो ऐं तव्हां दरगाहूं ठाहियो ऐं पिण विझो ऐं मथां कुब्बा ठाहियो ऐं इहे अचे शिरक असां वटि असांजे क़ब्र जे मथां जेका असीं तव्हांखे चयो हो वकानो बिइबादतिहिम काफ़िरीन। इहा जेके हाणे ही त रुॻो चवंदा त असीं हिननि जी इबादत त कोन था कयूं, असीं ही अलाह जा प्यारा आहिनि, हिननि खे असीं ज़ियारत करणु आया आहियूं, असीं हिननि जो वसीलो वठणु आया आहियूं, असीं हिननि खे ॾिसणु आया आहियूं, इहे अलाह जा प्यारा हुआ, असीं हिननि जी दरगाह ॾिसणु आया आहियूं। त हीअ छा चवंदा आहिनि क़यामत ॾींहुं वकानो बिइबादतिहिम, हीअ जेकी तव्हां असांजी इबादत कंदा हो, छो जो दुआ जीअं नबी करीम फरमायो त हर दुआ इबादत आहे। ऐं हीअ जेके हिननि खे पुकारींदा हुआ या चवंदा हुआ त या अलाह हिन जे मुहाबे मूंखे ॾे, या अलाह हिन जे वसीले मूंखे ॾे, इहो सभु शिरक जेको तव्हां कंदा हो इहा असांजी इबादत ई, ऐं असीं तव्हांजी इबादत खां काफ़िरीन वकानो बिइबादतिहिम काफ़िरीन। इहे जेके इबादतूं असांजी तव्हां कंदा हो, असीं तव्हां इन मां कुफ्र में हो, असां तव्हां इन शइ खां पाक हूं, असीं इन शइ खां परे हूं, छो जो असीं ख़ुदि अलाह जा बंदा हूं। असांखे अलाह ताला पैदा कयो ऐं असीं अलाह जी इबादत में असीं सॼी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। तव्हांखे असीं कोन चयो हो त असांजी अचे इबादत कयो या असांखे पुकारियो या असांजे क़ब्रुनि जे मथां वेहो उते विर्द कयो, क़ुर पढ़ो, असांखे पुकारियो, असांखे सॾो या उते अचे टिको रातिनि जूं रातियूं, या असांजो वसीलो वठो। असीं तव्हांखे कोन चयो हो त असां सां इहो कयो। इहा शइ इहा इबादत आहे, इहा इबादत असीं तव्हांखे इहो हुकुम कोन कयो, हुन चयो हो तव्हां था कयो, इन जी ज़िमेदारी तव्हां ते आहे। वकानो बिइबादतिहिम काफ़िरीन, इहा शइ जेकी उनखे कुफ़्र करे या हू मञनि नथा तव्हांखे त असां तव्हांखे कोन चयो हो त इहो कयो। ॾिसो दोस्तो, त उहे जंहिंखे तव्हां पुकारींदो, कहिड़ा बि पीर हुजनि फ़क़ीर हुजनि कलंदर हुजे छा बि हुजे, उहे तव्हांखे चवंदा असीं तव्हांखे चयो छा असांजी इबादत कयो या असांजे पोयां लॻो। क़यामत ॾींहुं उहे तव्हां मां हथ धोई छॾे वेंदा। अलाह ताला असांखे तव्हांखे तौहीद सेखारे ऐं इहो हुजे त असांजी दिलि में अलाह खां सवाइ ॿियो कंहिंखे न पुकारियूं, न सॾु कयूं, न कंहिं में उमेदु हुजे। हदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।